बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, यू वाचिंग दी फ्रंट पेज विद जीएम जमाली। मुसक्कत स्टूडियोज़ में मौजूद आहिनि सीनियर सहाफ़ी जीएम जमाली साहब। जीएम साहब अस्सलाम वालेकुम, वेलकम टू द शो। जमाली साहब, एकता जो रिहाड़ो यकीनन काल्ह गुज़रियो, सभिनी तमामु जोश ऐं जज़्बे सां मल्हायो। समूरी दुनिया में जिते जिते सिंधी मौजूदु हुया ऐं यकीनन KTN न्यूज़ ते लाइव ट्रांसमिशंस बि हलियूं पियो सॼो ॾींहुं जेको आहे माण्हुनि खे हू KTN न्यूज़ एंटरटेन कंदी रही। सो उन ते असीं ॻाल्हाईंदासीं जंहिं सिरे हेठि एकता खे हिन भेरे मल्हायो वियो। उहो जेको थीम हुयो तमामु इम्पॉर्टेंट हुयो, तमामु सुठो हुयो ऐं तमामु अवेयरनेस फैलाइण वारो जेको आहे थीम हुयो। सो जेकॾहिं उन थीम ते असीं ॻाल्हायूं तालीम जे हवाले सां, त उन बाबति तव्हांजो छा चवणु आहे त छा जेके सिंध में तालीम ॾिनी वञे पई, छा उहा उन मयार जी आहे, या जेकॾहिं वधीक असीं हुकूमती पॉलिसीज़ जे बि प्रोग्राम यकीन रखते इन ते ॻाल्हि कंदासीं त उहे अव्हांखे किथे नज़र अचनि पियूं? ॾिसो, सभ खां पहिरियों त सॼी सिंध खे मुबारकूं जो इहो हिकिड़ो ॾींहुं डिसाइड थियो डिसंबर जे महीने में, त सभु चैनल मीडिया चैनल मां सम्झां थो ख़ासि तौर ते KTN त न सिर्फ़ु सिंध में बल्कि पाकिस्तान जे कुंड कुड़छ में ऐं पोइ वरी दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में जिते KTN ॾिठो पियो वञे, उते रहंदड़ सिंधी आबादी खे इहो यकीन ॾियारियो त असां सिंध जी आज़ादी, सिंध जी सकाफ़त, सिंध जी तालीम, सिंध जी सिहत ऐं सिंध जे कुंड कुड़छ में थींदड़ वाक़िअनि सां मसइलनि खां उन्हनि सभिनी खे बाख़बर रखंदासीं। सिंध जी तारीख़ ज़ाहिर आहे कंहिंखां ढकियल छुपियल कान्हे। को चवंदो आहे 5000 साल पुराणी तारीख़ आहे, त किथे जेको हड़प्पा वारो हिसो ॿुधोसीं असां त उहो बि उन ज़माने में सिंध सां ताईं उन ताईं हुयो, त उहा बहरहाल 7000 साल जी तारीख़ आहे। सिंध जो जेको असांजो ख़ासि तौर ते वरी असांजो अजरक ऐं टोपी जो जेको ॾियारो मल्हाईसीं, जंहिंखे असां पंहिंजी शान ऐं आन सम्झंदा आहियूं, त हू मक़सदु इहो ई हो त जेके तासुब परस्त हुआ, जेके सिंध सां मुहबत करण खां इनकारी हुआ, उन्हनि खे वाशगाफ़ अल्फाज़ में असांखे इहो ॿुधाइणो हो त सिंधी क़ौम हिकु मुनज़िम क़ौम आहे, सिंधी क़ौम मुहबत वारी क़ौम आहे। सिंधी क़ौम जॾहिं बि मुल्क ते को मसइलो थियो आहे त सभ खां पहिरियों सिंधी क़ौम उन जी आवाज़ बणी आहे। माज़ी जा जेकॾहिं तव्हां के बि वॾा वाक़िया ॾिसो जेके पाकिस्तान में पेश थिया, या इन खां अॻु में जी ॻाल्हि करणु त हींअर फज़ूल आहे, पर पाकिस्तान एटलीस्ट जॾहिं खां क़ाइमु थियो त मुल्क में जॾहिं बि को वॾो वाक़िया थियो, चाहे उहो सैलाब जी सूरत में हुजे, ज़िलज़िले जी सूरत में हुजे, या कहिड़ी बि सूरत में हुजे, त सिंध सभ खां अॻियां क़दम वधाए पाकिस्तान जे भाइरनि जी ख़िदमत खे तरजीह ॾींदो आहे। त इहो जॾहिं पाकिस्तान ठहियो त सभ खां पहिरियों इन सिंधी क़ौम पंहिंजा दरवाज़ा खोलिया, पंहिंजा सीना खोलिया, पंहिंजा घर खोलिया, पंहिंजूं ज़मीनूं खोलियूं, ऐं जेके माइग्रेट करे अचनि पिया उन्हनि सभिनी खे पंहिंजी धरती हवाले कई। त सिंध धरती असांजी माउ आहे ज़ाहिर आहे। उन सां सिंधी क़ौम जो हिकिड़ो जज़्बाती लगाव आहे। त इन करे हिन ॾिहाड़े जो बि मक़सदु इहो हूंदो आहे त माण्हुनि खे इहो ॿुधायूं त एटलीस्ट जेकॾहिं तव्हांजी कंहिं हुकुमरान सां कंहिं उहिदेदार सां को इख़्तिलाफ़ु आहे बि, त उन में तव्हां स्पेसिफिक सिंध जो लफ़्ज़ या सिंधी क़ौम जो लफ़्ज़ इस्तेमालु न कंदा कयो। छो जॾहिं खां इहो ॾींहुं मल्हायो थो वञे, तव्हांखे यादि हूंदो त इहो ॾींहुं मल्हायो ई इन करे वियो त अजरक ऐं टोपी जे ख़िलाफ़ु हिकु तासुबी ऐं साज़िश जे तहत जेका प्रोपेगेंडा कयो वियो, उन खां पोइ सिंधी क़ौम गॾिजी करे उनजो जवाबु ॾिनो। ऐं सुठी ॻाल्हि आहे, हिकिड़ो जोश जो ॾींहुं हूंदो आहे। हिकिड़ो तव्हां ॾिठो कल्ह जेको आहे सॼी सिंध जे कुंड कुड़छ में कीअं माण्हू निकितल आहे, कीअं पंहिंजी धरती सां, पंहिंजी ज़बान सां, पंहिंजी सकाफ़त सां मुहबत जो इज़हार करे रहिया हुआ। त इन ते सॼी सिंध जेको आहे ख़राज तहसीन जे क़ाबिल आहे। ऐं सिंधी क़ौम इन ई जज़्बे सां, इन ई मुहबत सां जेकॾहिं ॿियनि इशूज़ ते खे बि टेकअप कयो, त सिंधी क़ौम में एतिरी ताक़त, एतिरी ज़रूरत, एतिरी ख़लाक़ियात आहे जो हू इन्हनि इशूज़ खे टैकल करे सघे थी। जेसिताईं तव्हां तालीम जो ज़िक्र कयो, त इन मैदान में यकीनन असां काफ़ी पुठिते आहियूं। जेतिरो असांखे अॻियां हुजणु घुरिजे आहे। जेकॾहिं तव्हां सिंध जी तारीख़ खणो त हज़ारनि जी तादाद में हिते यूनिवर्सिटियूं ऐं स्कूल हूंदो आहे। जेकॾहिं मां सिर्फ़ु नंढड़े हिकिड़े ठटे जी ऐं भंभोर जी ॻाल्हि कयां, त उते बि जेको आहे तालीम जूं वॾियूं वॾियूं दरसगाहूं हूंदियूं हुयूं। बदकिस्मती सां हिकु साज़िश जे तहत असांजे ॿारनि खां तालीम जो जेको ज़ेवर हुयो उनखे खसियो वियो। ऐं तालीम जे मैदान में, छो जो ज़ाहिर आहे जंहिं वटि तालीम न आहे उहो तरक़ी नथो करे सघे, त उन तरक़ी खे, सिंधियुनि जी तरक़ी खे रोकण जे लाइ असांखां तालीम हिकु साज़िश जे तहत खसी वई।
ऐं उन अंदाज़ में वरी असांजी तालीम खे फ़रोग़ न मिली सघियो। न त सिंध जी जेकी पंहिंजी तारीख़ आहे त हिते वली बुज़ुर्ग कालिंदर सभु जेको आहे उहो जॾहिं सिंध में मौजूदु आहिनि त ज़ाहिर आहे सिंध जी उहा अहमियत आहे सिंध जी। पर बहरहाल साज़िशी टोलो उन में कामयाबु थियो। अॼुकल्ह सिंध में तालीम जो उहो मयार नाहे जंहिंखे असां एप्रिशिएट करे सघूं। अलाह हुक्मराननि खे हिदायत ॾिए त हिनखे फोकस कनि, सिंध जे कुंड कुंड में वञी तालीम पहुचाइनि त जेतिरो तालीम याफ़्ता माण्हू हूंदो उहो पंहिंजे हक़ जी बि ॻाल्हि करे सघंदो, पंहिंजे इलाइक़े जी डेवलपमेंट जी बि ॻाल्हि करे सघंदो, पंहिंजी सिहत जी बि ॻाल्हि करे सघंदो। हर उन मामले ते हू ॻाल्हि करे सघंदो जेको हिकिड़ो बाशऊर माण्हू करे सघंदो आहे। काफ़ी इलाइक़नि में तालीम जे पोइते हुजण जे करे उन्हनि इलाइक़नि जा मसइला हाईलाइट न पिया थियनि ऐं उहे शयूं साम्हूं न पियूं अचनि। पर इंशाल्लाह बहितरी जी उमेद रखणु घुरिजे। हिकु रिपोर्ट आई हुई आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन जी जेके शागिर्द स्कूल्स खां ॿाहिरि आहिनि, जंहिंखे मौक़ो न पियो मिले त हू तालीमी इदारनि में वञनि ऐं इल्मु पढ़ाइनि। सो उन में सिंध में जेकॾहिं असीं ॻाल्हि कयूं त 44% जेके ॿार आहिनि उहे स्कूल्स खां ॿाहिरि आहिनि, उन्हनि स्कूल्स जे कॾहिं शक्ल ई न ॾिठी आहे। सो हीअ जेको ड्रॉप आउट्स जो रेशो हुजे या जेके ॿार स्कूल कोन पिया वञनि त हुकूमती लेवल ते छा ज़िम्मेदारियूं पियूं अचनि जो हिन मसइले खे अची करे टैकल कनि, इहो अवामी शऊर पैदा कनि पेरेंट्स में बि त हू पंहिंजे ॿारनि खे जेको आहे स्कूल मोकिलीनि। ख़ासि करे इहो असां जेको आहे हेठियुनि इलाइक़नि में असीं ॾिसूं पिया सिंध जे। ॾिसो इहा बदक़िस्मती आहे सिंध जे अवाम जी त 44 हिकिड़ो ॿार जेके आहिनि स्कूल में सिर्फ़ु जिन स्कूल जी शक्ल न ॾिठी आहे। बिल्कुलु यकीनन 30-35% वरी अहिड़ा हूंदा जेके जिन स्कूलनि जी शक्ल त ॾिठी हूंदी पर उन्हनि खे बहितर तालीम जेको आहे दस्तियाब न आहे। हज़ारे स्कूल बदक़िस्मती सां हिते ठाहिया विया असांजी ॿाराणियुनि में बि ऐं मुख़्तलिफ़ जॻहनि ते, पर उते न त उस्ताद फ़राहम कया विया, न उन जो को स्ट्रक्चर ठाहियो वियो। बिल्डिंगूं ठाहे उन्हनि खे ओताकूं बणायो वियो, महन जा वाड़ा खुलिया विया, कचहरी जे लाइ जेको आहे हिकिड़ो स्पॉट जेको आहे उनखे मुक़ररु कयो वियो, या जरगाती फ़ैसिलनि जो हिकिड़ो जेको आहे स्पॉट मुक़ररु कयो वियो। मक़सदु इहा असांजी बदक़िस्मती आहे। इन जे बारे में त असां कंहिं ॿिए खे, कंहिं ॿिए सूबे खे, कंहिं ॿी क़ौम खे त कुझु नथा चई सघूं। त इहो जेको बि कुझु कयो असांजे ई हमराहनि कयो, उहो कहिड़ी बि हुकूमत हुजे, कंहिं बि हुकूमत फोकसली कॾहिं बि सिंध जी तालीम ते तवजो ॾिनी कान्हे। ऐं तालीम प्रायोरिटी न रही आहे या का साज़िश इन्वॉल्व आहे जीअं अॻ में बि कई। ॾिसो मां तव्हांखे ॿुधायां त जॾहिं तालीम हूंदी न त उहो तालीम याफ़्ता माण्हुनि खे ख़बर आहे त उनजो हक़ु छा आहे। तालीम याफ़्ता माण्हू खे इहा ख़बर आहे त मूंखे उहो पंहिंजो हक़ु वठिणो कीअं आहे। तालीम याफ़्ता माण्हू खे इहा ख़बर आहे त कहिड़ा कानूनी रास्ता आहिनि जेके मूंखे इख़्तियार करणु घुरिजनि। तालीम याफ़्ता खे इहा ख़बर आहे त को वॾेरो आहे, जागीरदार आहे, सरदार आहे, वज़ीर आहे, मुशीर आहे, केर बि आहे, MP आहे, MNA आहे, उन सां मूंखे कहिड़े अंदाज़ में ॻाल्हाइणो आहे। हिते महकूम करे इन करे रखियो वेंदो आहे जो उन्हनि जी अखियुनि में अखियूं विझी को ॻाल्हाए न सघे, उन्हनि जे साम्हूं को बीह न सघे, उन्हनि जे फ़ैसिलनि ते को तनक़ीद न करे सघे। उन्हनि खे जेको आहे वोट जॾहिं उहो जंहिंखे बि चाहे जेके बीहारींदा आहिनि असांजा सरदार जागीरदार वॾेरा, त उन्हनि जी मर्ज़ी जो उन्हनि खे वोट जेको आहे त पार्टी खे ॾिनो वञे। बेसिकली इन में सभु इन्वॉल्व आहिनि। असां मां इन करे चओ त कंहिं हिकिड़ी पार्टी खे असांखे कॾहिं बि असांखे बि मीडिया खे बि बैकग्राउंड सां गॾु जेकॾहिं इन्हनि सिचुएशन्स ते ॻाल्हाइणु घुरिजे। त जेकॾहिं मां पुराणी कुझु हुकूमतुनि जी ॻाल्हि कयां त 42,000 खां वधीक अहिड़ा स्कूल आहे जिन में टीचर्स कान हुआ। हाणे USAID, वर्ल्ड बैंक एड, एशियन डेवलपमेंट एड जेकी सभ खां वधीक मिली आहे उहा 2 शोबा आहिनि, तालीम ऐं सिहत। ऐं बदक़िस्मती असांजी इहा आहे जो इहे ॿई शोबा असांजा तमामु पुठिते पयल आहिनि सॼी सिंध में। कराची जी कुझु जॻहनि ते मां सम्झां थो त कुझु हॉस्पिटल्स बि वॾियूं आहिनि ऐं उते फैसिलिटीज़ आहिनि, जेकी मञण वारी शइ आहे उहा मञणु घुरिजे। बदक़िस्मती सां जेके असां परे जा इलाइक़ा चवंदा आहियूं या मुख़्तलिफ़ जेके असां सिंध जा ज़िला आहिनि या उन्हनि जा वरी तालुका आहिनि, उते इन क़िस्म जो को मुनज़िम नेटवर्क ई न ठाहियो वियो। इहा बि ख़ुशकिस्मती आहे जो हाणे गुज़िश्ता कुझु सालनि में जीअं कार्डियो जा मुख़्तलिफ़ ज़िलनि में सेंटर्स ठही विया आहिनि। कुझु जीअं हाणे गंबट में वॾो हॉस्पिटल बणिजी वियो आहे, उहो एशिया जो चवंदा वॾो हॉस्पिटल आहे। ऐं उनजी जेकी मां फुटेज ॾिठी आहे, मां बाज़ार ते ख़ुदि त न वियो आहियां, पर जेकी मां तस्वीरूं ऐं फुटेजिस ॾिठी आहे त उहो वाक़ई
मीट करे थी कंपेयर करे थी त जेको सुठो कमु आहे उन जी तारीफ़ बि करणु घुरिजे जी, पर उन्हनि खे त appreciate कयो पियो, ज़ुल्म पर जी root इहा level सिचुएशन ते त आहे obviously जेके तालीम ग्रास ई अचे रूट पई न। लेवल ते जेके बि असांजा इलाइक़ा आहिनि तालुका आहिनि उन्हनि में उहो इंफ्रास्ट्रक्चर ई मौजूदु न आहे चाहे उहो तालीम जो हुजे या सिहत जो हुजे ॾिसो कराची में जॾहिं प्राइवेट हिते बि सरकारी स्कूलनि जो त बेड़ो गर्क लॻो पियो आहे पर प्राइवेट जॾहिं इंस्टीट्यूट तव्हां कराची में खुलनि था त छो न तव्हां इन प्राइवेट स्कूल सां ई मीटिंग्स करे उन Exactly, ॾही हा। इलाइक़नि में जेके परे परे ग़रीब रहनि था उन्हनि हारियुनि जे ॿारनि खे छो नथा तव्हां एजुकेट कयो इन जो फ़ाइदो त अल्टीमेटली सॼी सिंध खे पहुचंदो जेकॾहिं तव्हां हारी खे बि एजुकेट कंदा त हू पंहिंजी ज़रात ते तवजो ॾेई सघंदो उन पंहिंजी ज़रात खे बहितर कंदो त अल्टीमेटली उनजो फ़ाइदो मुल्क खे थींदो अहिड़े तरीक़े सां उनखे पंहिंजे इंसानी हक़नि जी ख़बर पवंदी त उनजा हक़ छा आहिनि ऐं उहे कीअं वठिणा आहिनि जेको मेन इशू हूंदो आहे त जॾहिं कंहिंखे इहा ख़बर हुजे त मुंहिंजो हक़ छा आहे ऐं वठिणो कीअं आहे त जेको अॻिलो भले केतिरो ई ताक़तवर हुजे उहो हमेशह ख़ौफ़ज़दा रहंदो आहे ईअं ख़ौफ़ज़दा रहंदो आहे जीअं अॼुकल्ह सोशल मीडिया जे हिकिड़े मोबाइल खां जेका आहे ख़ौफ़ज़दा रहंदा आहिनि ऐं जेकॾहिं को अहिड़ो क़िस्म जो क्राइम थिए थो ऐं उन फुटेज जी सूरत में सोशल मीडिया जे ज़रिए अची थो वञे त पोइ भले केर बि ताक़तवर हुजे वॾेरो हुजे MP हुजे MLA हुजे मिनिस्टर हुजे उहो कानून जी गिरफ़्त में अची वेंदो आहे त अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं हेठी सतह ते असांजी एजुकेशन जो मयार उहो बहितर हुजे हा त शायदि जेको अॼु ज़ुल्म थियल आहे इलाइक़नि में बहितर करणु कोई एतिरो ॾुखियो त कोन आहे न ही पहिरियों जेको आहे जेकॾहिं सिंध हुकूमत जी ॻाल्हि कयूं या असां पंहिंजे सरकारी स्कूलनि जी ॻाल्हि कयूं उनजी हालत छा आहे ऐं वरी इनफैक्ट पाण आई विटनेस रही आहियां अहिड़नि वाक़िअनि जी त जिते सरकारी स्कूलनि में ॿार पढ़नि पिया उते हुननि खां फरियो ॾियारायो पियो वञे ॾिसो मां चवंदो न त असां गॾिजी सभु इन जा ज़िम्मेदार आहियूं न असांजा पेरेंट्स बि जेके आहिनि उहे पंहिंजे ॿारनि जे नक़ल कराइण जे मामलत में काफ़ी जॻह ते तव्हांखे मुलविस नज़र आया न त मक़सदु सभु गॾिजी करे उनजो ज़िम्मेदार आहियूं न ॾिसो हुकूमत ते तव्हां हिकिड़ी हद ताईं ज़िम्मेदारी हुकूमत जी ज़िम्मेदारी पंहिंजी जाइ ते इहो असां सभिनी जो बि फ़र्ज़ु आहे त जेकॾहिं इन क़िस्म जी शयुनि खे तरग़ीब न ॾियणु घुरिजे जेकॾहिं इन क़िस्म जा वाक़िया थियनि था त असां पॉज़िटिव वे में हुकूमत ताईं पहुचायूं त उन्हनि ते एक्शन्स बि थियणु घुरिजनि त असां कॾहिं कॾहिं एक्सट्रीम ते वेंदा आहियूं त नेगेटिविटी ते त तमामु घणी तवजह ॾेई छॾींदा आहियूं ऐं जेकॾहिं किथे मामूली को वाक़ियो अची वियो त उनखे तमामु घणो हाईलाइट करे छॾींदा आहियूं इन में हुकूमत जो कसूर एतिरो न आहे जेतिरो उन में टीचर मक़ामी मिलियल आहे उन में पेरेंट्स मक़ामी मिलियल आहिनि स्टूडेंट्स मक़ामी मिलियल आहिनि मैकेनिज़म हुकूमत जी ज़िम्मेदारी ज़रूरु आहे पर मां चवंदो त इन में सभु मुलविस हूंदा आहिनि को हिकिड़े सिर्फ़ु हुकूमत ते हर शइ विझण बि मुनासिबु न हूंदी आहे असांखे ओवरऑल पंहिंजे रवैये खे बि ॾिसणो पवंदो असांखे ओवरऑल पंहिंजे किरदार खे बि ॾिसणो पवंदो ओवरऑल असांखे पंहिंजा जेको असां पंहिंजी हद ताईं करे सघूं था उन रोल खे बि ॾिसणो पवंदो त छा असां उनखे पॉज़िटिव अंदाज़ में हुकुमराननि जी तवजह मबज़ूल करण लाइ था कयूं या सिर्फ़ु पंहिंजी हेडलाइन ठाहिण जे लाइ था कयूं या सिर्फ़ु पंहिंजी ख़बर जे लाइ था कयूं ॾिसो कई जॻहियुनि ते ग़लति ख़बर जे करे उनजा इम्पैक्ट तमामु ख़तरनाक थींदा आहिनि असां जेके मीडिया सां बिलोंग था कयूं ऐं मां बहसियत सीनियर साफ़ी न बल्कि प्रेसिडेंट पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट बि मीडिया जे दोस्तनि खे चवंदुमि त जेको वाक़ियो पेश थिए थो उहो ॾेखारणु असांजो फ़र्ज़ु आहे असांजो कमु आहे पर दयानतदारी सां उन में जेकी असां मिर्च मसाला मिलाए ऐं उनखे फैब्रिकेटेड करे ऐं मुख़्तलिफ़ अंदाज़ सां उनजो प्रचार कंदा आहियूं इन जो जवाबु असांखे बि ॾियणो पवंदो ऐं इन जे बारे में त क़ुर शरीफ़ बि फरमाए थो त ॿुधल ॻाल्हि खे अॻियां न वधायो मां ॿुधल ॻाल्हि जी जेसिताणी तहक़ीक़ न कयो तव्हांखे ख़बर न हुजे पूरे वाक़े जी उनजे बैकग्राउंड जी उनजी असल हक़ीक़तनि जी तेसि ताईं उनखे अॻिते न वधायो त कुझु जॻहियुनि ते असां बि कयूं था ईअं न त असां को सफ़ा दयानतदारी ऐं ईमानदारी ऐं सचाई सां कमु कयूं था किथे किथे एक्सट्रीम कयूं था असां न करणु घुरिजे छो जो इन जो हिसाबु ॾियणो पवंदो मां त छो जो ॾिहाड़ो अहिड़ो आहे त असां चवंदासीं त सिंध जी जेकी सकाफ़त आहे उहा सॼी सिंधी क़ौम खे जंहिं जोश ऐं जज़्बे सां मल्हाई आहे ईअं ई हर साल मल्हाईंदा रहो त जेके तव्हांजा दुश्मन आहिनि जेके अजरक खां जेके टोपी खां जिन में जेलसी आहे जेके हसदी आहिनि उन्हनि जे मथां जीअं उहो हिकिड़ो इम्पैक्ट अहिड़ो विझो त उन्हनि खे इहो अहसासु थिए मां नथो चवां त उहे हसद में अञा हसद जी बणिजनि पर उन्हनि खे इहो अहसासु ॾियारियो त हीअ असांजी सकाफ़त आहे असांजी क़ौम जी सकाफ़त आहे ऐं असांखे पंहिंजी सकाफ़त सां प्यारु आहे ऐं इन प्यार में जेको आहे असां पंहिंजी ख़ुशियुनि जे लाइ जेको आहे इहो ॾींहुं मल्हाईंदा आहियूं असांजो मक़सदु न हूंदो आहे त असां कंहिंखे
जलिस कयूं या कंहिंखे हसिदी बणायूं त तव्हां बि ख़ुशि थियो असांजी सकाफ़त खां। जेके असांजी सकाफ़त जिन खे नथी बि वणे त मां उन्हनि खे दरख़्वास्त कंदुसि त असांजी तारीख़ पढ़नि, सिंध जी तारीख़ पढ़नि, सिंध जा मक़ामात ॾिसनि, सिंध में रहंदड़ उन दौर जे माण्हुनि जा सिर्फ़ु कारनामा पढ़ो त तव्हां पाण जेको आहे उहो सिंध जी सकाफ़त जी तारीफ़ करण ते मजबूर बिल्कुलु थींदा। मुख़्तलिफ़ हिसनि ते जेको आहिनि सिंधियुनि जूं खोड़ सारियूं अचीवमेंट्स बि रहियूं आहिनि। सो बहरहाल नाज़रीन, इल्म पिरायो सिंध सवारियो जे सिरे हेठि एकता जो ॾिहाड़ो बि मल्हायो वियो। इन पैगाम खे ज़रूरु पंहिंजे ज़हननि में शामिलु कयो, इन ते अमल बि कयो त इल्मु जेको आहे पिराइणु तमामु ज़रूरी आहे। सो बहरहाल प्रोग्राम में अॻिते वधूं था। जमाली साहब हद दख़लनि वारो एनक्रोचमेंट्स वारो मामिलो जेको आहे तमामु पुराणो थी चुको आहे हाणे त, ऐं उन जा जेके कॉन्सिक्वेंसिस आहिनि उहे असांजे साम्हूं ऐं नज़र अचनि पिया। अमी ॾिठो हूंदो गुज़िरियल ॾींहंनि में जेका सुप्रीम कोर्ट पारां एंटी एनक्रोचमेंट ड्राइव हली, मुख़्तलिफ़ जॻहनि ते जेके इलीगली जॻहियूं ठहियल हुयूं उन्हनि खे ड्राथो वियो। वरी ही नस्ला टावर वारो मामिलो साम्हूं आयो। सो अॼु असीं ख़ुसूसी हिन ते डिस्कशन कंदासीं डिटेल में, त जीअं असांजा ॾिसंदड़ बि सम्झी सघनि त जेको माण्हू जिते को प्लॉट थो वठे, का बिल्डिंग में जेको आहे को फ्लैट पियो वठे, उनखे कीअं ख़बर पवे त ही इलीगल आहे, इन ते बि असीं ॻाल्हाईंदासीं। पर इहो आख़िर शुरू किथां पियो थिए? ॾिसो, हूअं त जेकॾहिं स्टार्ट असां ॾिसूं त 1947 में जॾहिं पाकिस्तान जो वजूद क़ाइमु थियो त मुख़्तलिफ़ जॻहनि ते इहे सिलसिला थियनि पिया, छो जो उन वक़्त में बाइफर्केशन्स न हूंदियूं त कहिड़ी ज़मीनूं कंहिंजूं ऐं कहिड़ी जेके मौरूसियूं जेके ख़ानदानी जेके असां चवंदा आहियूं उहे त हुयूं, पर ॿिया जेके इहे ड्रामेबाज़ी जा सिस्टम्स हुआ उहे न हूंदा हुआ, घटि हूंदा हुआ। उनखां पोइ अलाटमेंट जो सिलसिलो शुरू थियो। 1985 खां पोइ ख़ासि तौर ते मां सम्झां थो त इन में इंक्रोचमेंट में, कूड़ी इंट्रिन में, इन में तेज़ी अचणु शुरू थी चुकी हुई। पर जेको ॿेड़ो ग़रक़ थियो, जेके असां जेकी अॼु जे सूरत हाल ते असां बीठा आहियूं, त उहो 2002 खां पोइ थियो। हाणे उहो छो थियो? छो जो उहा ई ॻाल्हि त जॾहिं एडमिनिस्ट्रेशन सिस्टम यानी कि जिन जे कंट्रोलिंग अथॉरिटी हुई DCs जी, जेकी ज़मीन जा जेके मालिक, यानी कि बोर्ड ऑफ रेवेन्यू जे बिहाफ ते ऐं हुकूमत जे बिहाफ ते जेके उन ज़मीननि जा मालिक यानी उनजी मालिकी कंदा हुआ, मालिक त नथो चई सघां, पर जेके उन ज़मीन जी मालिकी कंदा उन्हनि जो निज़ाम तव्हां कमिश्नर सिस्टम ऐं DC सिस्टम ख़तमु करे जॾहिं DDO, EDO, DO सिस्टम तव्हां हिन मुल्क में राइज कयो त उहो जेको ज़मीननि जी कंट्रोलिंग जो जेको निज़ाम हो उहो ख़तमु थी वियो। उहे जेको इदारो हुयो जेको मालिकी कंदो हो जॻहनि जी, उहो ख़तमु थी वियो। हाणे 2002 खां पोइ लखे एंट्रियूं जेकी हिन रिपोर्ट में बि आउं ॾिसां पियो त जेके सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में बोर्ड ऑफ रेवेन्यू ऑफिशियल जमा कराई आहे, 2 लख खां वधीक 2,25,990 जेके चवनि था सस्पेक्टेड एंट्रीज़, यानी कि सस्पिशियस एंट्रीज़, जाली एंट्री, कूड़ी एंट्री, यानी इहे इंदिराज बोर्ड ऑफ रेवेन्यू पंहिंजी रिपोर्ट में ॾेखारे थो त इहे शकी एंट्रियूं आहिनि। उनजे जेको कब्ज़ो ॾेखारे थो पाण बोर्ड ऑफ रेवेन्यू जी, ऐं ॻाल्हि थो कयां जेकी हिन सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में जमा कराई आहे, हिननि जे अखनि जे मुताबिक़ त 2,19,730 एकड़ ज़मीन ते हिननि जो कब्ज़ो ई ॾेखारनि था, जंहिंमां हिननि जेको कब्ज़ो छॾायो आहे 1,60,686 एकड़ तां हिननि कब्ज़ो छॾायो बि आहे। हाणे कब्ज़े जो जेको मसइलो आहे, 2 इहे अलॻि शयूं थी वियूं त हिकिड़ो कब्ज़ो थियो, हिकिड़ी सस्पिशियस एंट्री जेके असां दाख़िला चवंदा आहियूं, दाख़िला रखी, कूड़ी दाख़िला रखी ऐं उन ते ज़मीन हासिलु कई वई। हाणे हिनखे 2 हिसनि में असां तक़सीम कयूं त कब्ज़ो ॾिसो, कब्ज़े जा बि अलॻि अलॻि मैकेनिज़म आहिनि। को नाले ते कब्ज़ो करे थो, को ग्रीन बेल्ट ते कब्ज़ो करे थो, को पार्क ते करे थो, को कब्रिस्तान जी ज़मीन ते करे थो, या मुख़्तलिफ़ मुक़ाम, को करे थो टॉप जी जॻहनि ते कब्ज़ो, यानी कि जेके सस्पिशियस एंट्री आहे उहो उन जे थ्रू कब्ज़ो थिए थो, यानी कि उनखे पंहिंजो पाण खे उहो ऑफिशियल कराए कब्ज़ो करे थो। त हिन सूबे में सभ खां वधीक मां चवंदो ज़ुल्म, ॾिसो को वॾो माण्हू या को अमीर माण्हू या जंहिंजी रहन सहन सुठो हूंदो, कॾहिं बि को वञी नाले जे मथां घर न ठाहींदो, कॾहिं बि को जेको आहे अहिड़ी जॻह ते वञी पंहिंजो हिकिड़ो 2 कमरा 1 कमरो ठाहे न रहंदो, या पंहिंजे ॿारनि बचनि खे ठाहींदो जितां हुनखे नालनि जी धप ईंदी हुजे, या कब्रिस्तान जो जेको आहे को एरियो न कवर कजो, उते उहो ई माण्हू ईंदो जेको इंतिहाई ग़रीब हूंदो, जंहिं वटि जॻो ई न हूंदो ऐं हुकूमत हुनखे प्रोवाइड नथी करे सघे, त उहो मजबूरी में अहिड़नि जॻहनि ते, नालनि ते या कब्रिस्ताननि में या कंहिं बि अहिड़ी इन क़िस्म जी कंहिं जॻह ते वञी पंहिंजे सिर्फ़ु रिहाइश जे लाइ, पंहिंजे ॿारनि जे लाइ, पंहिंजे ज़ाल जे लाइ, पंहिंजे माउ पीउ जे लाइ, या पंहिंजे लाइ जेको बि आहे उहो उन जॻह ते रहे थो, उहो इंसानी हमदर्दी जी बुनियाद ते उन्हनि सां सभिनी खे, छो जो इहा ज़िमेदारी गवर्नमेंट जी आहे त उन्हनि खे जॻो फ़राहम करे, पर नथी करे सघे, उहो मजबूरनि वञी इन जॻहनि ते वेहनि था, त उन्हनि खे अलॻि अंदाज़ में ट्रीट करणु घुरिजे।
हाणे अचो जेके ही 2 लख अच्छा जेके जमाली साहब नालनि वारे कब्ज़े ते बि ॻाल्हाईंदासीं जेके सस्पिशियस एंट्रीज़ में ॿुधाए ही पिया जेके त बिहाइंड 2 लख हिननि जे पोयां केरु आहे यकीनन इदारा हाणे ही जेकी सस्पिशियस एंट्री जेके असां शकी एंट्री था चऊं 2,25,990 ह्यूज इन मां गारंटी सां चई सघां थो त अध खां वधीक एंट्रियूं 2002 खां पोइ इंदिराज थियूं आहिनि ऐं ख़ासि तौर ते कराची जी जेकॾहिं आऊं ॻाल्हि कयां त 2002 खां 2006 ऐं 7 जे विच में यानी 8 खां अॻु में इहे लखे एंट्रियूं थी चुकियूं हुयूं राइट हाणे मां इन जी मिसाल छो जो आवाम खे हिकिड़ो वरगलायो वेंदो आहे त को हींअर सभु कुझु थी वियो आहे जॾहिं हीअ एंट्रियूं दाख़िल थियूं त उन वक़्तु जा 2-3 ईडीओ रेवेन्यू आया साले फारूकी मोहम्मद वसीम अहमद ऐं जावेद हनीफ़ ऐं हिकिड़ो ॿियो मुंहिंजे ख़्याल में शायदि को रहियो हूंदो मूंखे हीअं नालो यादि नथो अचे नमतुल्ला ख़ान जे दौर जी ॻाल्हि आहे वरी मुस्तफ़ा कमाल जॾहिं नाज़िम हो शहर जो उन दौर जी ॻाल्हि आहे हज़ारनि जी तादाद जेके 2 लख सां सस्पिशियस एंट्रियूं चवंदा ही उन्हनि पॉइंट आउट कयूं जेके अॼु ताईं हलनि थियूं अच्छा यानी इन मां इहो साबित थो थिए त इहे जेके बि एंट्रियूं रखियूं वयूं इहे त बहरहाल 2008 खां अॻु में रखियूं वयूं हाणे जेको सुप्रीम कोर्ट जो या कोर्टुनि जो जेको फोकस आहे जेको असां नेशनल मीडिया ते जेको इम्पैक्ट ॾिसंदा आहियूं या इंप्रेशन क्रिएट थींदो आहे त पोइ पीपल्स पार्टी जी हुकूमत में अची एंट्रियूं रखियूं वयूं ऐं उन खां पोइ उन रिपोर्टुनि खे पढ़नि साले फारूकी जी रिपोर्ट पढ़नि उन खां पोइ मोहम्मद वसीम जी रिपोर्ट पढ़नि उन खां पोइ जावेद हनीफ़ जी रिपोर्टूं पढ़नि एक्चुअली ॾिसनि त सही त कंहिंजे दौर में थियो केरु हुकूमत हुई जेके अॼु अपोज़िशन जूं दावाऊं था कनि त उन ज़माने में केरु चीफ मिनिस्टर हुआ केरु उन्हनि जा वज़ीर हुआ ऐं किन इहो कयो आहे सिटी डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जी असां ॻाल्हि कयूं त उन वक़्त में सॼो शहर जीअं हाणे अॼु असांजो 7 ज़िलनि में तक़सीम थियल आहे त 18 टाउन हूंदा हुया ऐं सिटी डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट यानी हिकिड़ो मेयर उनजे अंडर में सॼो कराची हुयो त पोइ उन वक़्त में इहे एंट्रियूं छो दाख़िलाऊं रखियूं वयूं ऐं जेकॾहिं रखियूं वयूं त तव्हां कहिड़ा एक्शन कया कहिड़ा ऑफिसर तव्हां उन दौर में अंदरि कया कहिड़नि जे ख़िलाफ़ु तव्हां एक्शन्स कया कहिड़ा जेके आहिनि उहे नौकरियुनि मां तव्हां कढिया इन जी तफ़सील कान ॿुधाईंदा बसि इल्ज़ाम ॾिसो इल्ज़ाम दर इल्ज़ाम जेको आहे उहो हाणे तमामु सवलो आहे असां चवंदा आहियूं कंहिं ते बि इल्ज़ाम लॻायो असां चवंदा हिन दौर में बि जेकॾहिं थिया आहिनि त एक्शन थियणु घुरिजे इहे जेके बि एंट्रियूं तव्हां ॾिसो अच्छा वरी इन एंट्री रखण जो बि हिकिड़ो तव्हां ज़हन ॾिसो जिन बि इहे एंट्रियूं रखियूं आहिनि त उहो तारीख़ुनि जो जेको इंदिराज हूंदो आहे त 1947 त 1935 त 1936 यानी कि एतिरो बैकग्राउंड में उहे खणी वेंदा आहिनि त कोई इन्हनि खां इहो सुवाल करे त भाई जॾहिं पाकिस्तान ठहियो ऐं ब्रिटिश गवर्नमेंट हितां वई त छा तव्हांखे उहो रजिस्टर हिते ॾेई वई हुई जंहिंजे मुताबिक़ तव्हां इहो फ़ैसिलो कंदा आहियो त 1936 में आहियूं आहिनि उहो त बम्बई में पिया आहिनि त तव्हां छा बम्बई मां जेके आहिनि उहे घुराए करे असांखे ॾिना असांखे ॾेखारनि त उहे बम्बई जा रजिस्टर कया आहिनि उन्हनि जो नक्शो ई डिफरेंट आहे उन ज़मीनुनि जो जेको ब्रिटिश हुकूमत जे दौर में हिते हूंदियूं हुयूं ऐं जेके मोरूसी तौर ते जेके असांजे माण्हुनि खे मिलियल आहिनि पर फैब्रिकेशन मथां फैब्रिकेशन मथां फैब्रिकेशन त उनजी एंट्री दर एंट्री करे उनखे लीगल अंदाज़ करण जी कोशिशि कई वई ऐं इहे आहिनि असल माण्हू जिन अरबे न खरबे रुपए जी सिंध जी ज़मीनुनि ते कब्ज़ा कया ऐं जेके प्रोजेक्ट आहिनि लीगल करायो वियो त उन में इदारा ई इन्वॉल्व हूंदा न इदारनि मथां ई परमिशन वरी मुशर्रफ जे दौर में ऑर्डिनेंस आयो हिकिड़ो जेको अॼुकल्ह ई ऑर्डिनेंस गवर्नमेंट बि ठाहे मोकिलियो आहे 2001 में वरी हिकिड़ो ऑर्डिनेंस आयो बाक़ाइदा जेके ही इंट्रीज़ जी असां ॻाल्हियूं कयूं था त उनजे मुताबिक़ 1 वरिती 2 वरिती 3 वरिती उहो परचेज़िंग थी वई रजिस्ट्रियूं थी वयूं सभु लीज़ूं थी वयूं वरी हिकिड़ो ऑर्डिनेंस आयो 2001 में जंहिंखे असां चवंदा हुआसीं इलीगल मूंखे एग्ज़ैक्ट हाणे नालो यादि नथो अचे बहरहाल 2001 में हिकिड़ो ऑर्डिनेंस आयो जेके शहर में इलीगल इमारतूं ठहियूं आहिनि बिल्डिंगूं ठहियूं आहिनि वॾियूं वॾियूं यानी उन ज़माने में मूंखे जेको यादि थो अचे त 262 बिल्डिंगूं हुयूं उन वक़्त में 2001 में त उन बिल्डिंगनि खे रेगुलाइज़ करण जे लाइ हिकिड़ो ऑर्डिनेंस अची वियो अच्छा जंहिंखे बाद में वरी पोइ रेगुलाइज़ेशन कमेटी जे नाले सां सिंध असेंबली मां बिल मंज़ूर कराया उनखे ऑफिशियल शक्ल ॾिनी वई ऐं हिकिड़ो जज जेको आहे रिटायर जज उनजे कमीशन जो सरबराह रखियो वियो त असां चऊं था त जेको एक्चुअल ख़राबी पैदा थी उहा ख़राबी पैदा थी 2002 खां पोइ ऐं 97 जो यानी 97 खां वरी जेके ख़राबियूं पैदा थियूं छो जो ही अलॻि अलॻि दौरनि जूं ॻाल्हियूं आहिनि अच्छा 2002 खां पोइ हुकूमत जी बि ॻाल्हि पिया कयो इदारनि जी ॻाल्हि पिया कयो मां कहिड़ो ऑफिशियल आवाम खे इहो सम्झाइणु चाहियां थो त हर हुकूमत में हर दौर में इहो थींदो रहियो आहे एनक्रोचमेंट खे असां
ॿिनि हिसनि में तक़सीम करणु घुरिजे त हिकिड़ी उहा इनक्रोचमेंट जेको ग़रीब करे थो, जेको नाले जे मथां वञे थो, जेको कब्रिस्तान जे अंदरि वञे थो, उहो उन इनक्रोचमेंट उहा उनजी मजबूरी आहे। तव्हां रियलाइज़ कयो त जॾहिं हुकूमत उनखे शेल्टर नथी ॾिए त उहो छा करे पंहिंजे घर किथे रहे, त उहा हिकिड़ी मजबूरी आहे। ऐं जेकॾहिं पोइ वरी असांखे किसा ॿुधाईंदा आहिनि त हज़रत उमर जे दौर में त हज़रत उमर त इहो चयो त मुंहिंजी रियासत में को कुतो बि जेकॾहिं बुख जे करे मरंदो त उनजो ज़िमेदार हुकुमरान आहे मां आहियां। त असांजो हुकूमत जो ई फ़र्ज़ु आहे त जेकर को ग़रीब आहे त उनखे झुॻो ॾियनि, रिहाइण उन्हनि जो हुकूमत जी बुनियादी ज़िमेदारी आहे। पर मां चवां थो त उहे शयूं आहिनि। बदकिस्मती सां 91 खां पोइ कराची में पार्क, मैदान खेॾण वारा, जेके असांजूं ग्रीन बेल्ट्स हुयूं, कराची जूं वॾी वॾी चुरंगियूं हुयूं, फुटपाथूं हुयूं, उन्हनि ते वॾा वॾा बिल्डिंगूं ठाहे, यानी कि इमारतूं ठाहे, शॉपिंग सेंटर्स ठाहिया विया, जंहिंखे अॻिते हली करे 91 खां वठी तक़रीबन इहो सिलसिलो 98 ताईं इहो सिलसिलो जारी रहियो। तॾहिं त मजबूरन हिननि खे 2001 में ऑर्डिनेंस आणणो पियो न, जेकॾहिं इहे इलीगल्स न हुजनि हा। हाणे बि सिंध हुकूमत को ऑर्डिनेंस आणण पई वञे। ॾिसो उहो इहो तसलसल आहे न, त 2000 यानी कि अॻु में 2000 खां अॻु में जेकी बि इलीगल इंक्रोचमेंट थी, बिल्डिंगूं ठहियूं, इंक्रोचमेंट डिफरेंट ॻाल्हि आहे। अच्छा, हे जेके जाली एंट्री, जाली कागज़, जाली लीज़ूं, जाली सब लीज़ुनि जे ज़रिए जेके बिल्डिंगूं ठहियूं, मां उनजी ॻाल्हि थो कयां जेके शहर जे कहिड़ी मेन जॻहनि ते मौजूदु आहिनि, मां उन्हनि जी ॻाल्हि पियो कयां। हे को वञी गुजर नाला या को वञी कब्रिस्तान या हे उहा इंक्रोचमेंट जी आऊं ॻाल्हि कान पियो कयां। जेके मेन जेके तव्हांखे शारा फैसल ते नज़र ईंदियूं, तव्हांखे गुलशन इक़बाल में नज़र ईंदियूं, तव्हांखे मेन जॻहनि ते नज़र ईंदियूं, जेके इहे बिल्डिंगूं 2001 में उन्हनि खे रेगुलेट करण जे लाइ उन वक़्त में 2001 में हिकिड़ो ऑर्डिनेंस आंदो वियो ऐं उन्हनि खे रेगुलाइज़ कयो वियो। उन वक़्त में अॼु जेके शोर था मचाइनि इहे जेके उहे न हुया। उन खां पोइ मां सम्झां थो त वरी उन खां पोइ जेकी हुकूमत आई आहे, उन ज़िमेदारी हुई त हिकिड़ी जॻह ते स्टॉप लॻाए वरी पंहिंजे उन निज़ाम खे, गवर्नमेंट जे रिकॉर्ड खे एतिरो मज़बूत ऐं मुनज़िम कनि हा जो इहे वरी ख़राबियूं पैदा न थियनि हा। बदकिस्मती सां मां उहो ई चयो त इंस्टीट्यूशन जे कमज़ोर हुजण जे करे, DC सिस्टम ऐं कमिशनर सिस्टम जे कमज़ोर हुजण जे करे, बोर्ड ऑफ रेवेन्यू जी रिट ख़तमु थियण जे करे, हे जेके माफ़िया सां तालुक़ु रखंदड़ माण्हू आहे, हिननि जी दिलि वधी वई ऐं जीअं 2001 में हुननि चयो त ऑर्डिनेंस अची वेंदो, त हिननि वरी उहा साॻी कार जारी रखी ऐं वरी हिन शहर खे अञा तबाही बर्बादी जी तरफ़ धकेलियो ऐं हिन जी सॼी ज़िमेदारी 2001 खां 2007 जे दरमियान जेको बि हुयो बिला तफ़रीक़ उहो हुनजो ज़िमेदार आहे। मजबूरी इहा थी वई आहे जो हाणे थर्ड पार्टी इंट्रस्ट क्रिएट थी चुको आहे माण्हुनि जो, यानी हिकिड़ो जेको असल माण्हू हुयो जंहिं इहो कमु कयो हूंदो, कंहिं कूड़ी एंट्री रखाई हूंदी, उनखां पोइ उनजी सब लीज़ थी हूंदी, उनजी लीज़ थी हूंदी, उनजी ट्रांसफ़र थी हूंदी, उनजा स्टैम्प ड्यूटियूं वरिती वई हूंदियूं, CVT वरिती वई हूंदियूं, रजिस्ट्रेशन फीसूं वरिती वई हूंदियूं, यानी उहो बाक़ाइदा ऑफिशियल प्रोसेस थी चुको आहे। हाणे हिन स्टेज ते असां चऊं त हाणे हिननि जी बिल्डिंग तव्हां तोड़े छॾियो, जॾहिं त उनखे सरकारी कागज़नि में ऑन था कनि, या त कूड़ो आहे या सचो आहे। मां चवंदो या त सरकारी कागज़नि में उन्हनि खे ऑन न कनि, चवंदी इलीगल आहे। हे जेको हले थो मसइलो, इहो इलीगल जो मसइलो न आहे, यानी इहो जेको बि हाणे नस्ला टावर खां अक्सल में शुरू थियो ऐं शहर में पखिड़िजी वियो आहे, उहे असां चऊं था त जंहिंखे ऑन करे थी गवर्नमेंट जा इदारा, त उहो त इलीगल कान थियो न। असां चऊं था त हुकूमत खे हिकिड़ो मैकेनिज़म ठाहिणु घुरिजे त भई कंहिं बि प्रोजेक्ट में असां मेरिट जी ॻाल्हि था कयूं, इंसाफ़ जी ॻाल्हि था कयूं, त हिकिड़े माण्हू 50 लखें करोड़ रुपया ॾेई हिकिड़ी शइ बुक कराई आहे, केॾी महिनत सां कराई हूंदी, 5-5 साल ताईं उहो किस्तूं ॾींदो रहियो हूंदो, कंहिं पंहिंजी का नंढी ॻोठ जी ज़मीन खपाई हूंदी, कंहिं थी सघे थो के मवेशी विकिया हुजनि, कंहिं पंहिंजी घर वारनि जा या माउनि जा ज़ेवर विकिया हुजनि भेणनि जा, कंहिंजी छा कहिड़े तरीक़े सां उन बुक कयो हूंदो इहो असांखे ख़बर न आहे, उहो उनखे ख़बर हूंदी। पर जॾहिं उहो मेच्योर थी वञे, उहो रहणु शुरू करे छॾे एतिरा पैसा ॾियण खां पोइ ऐं तमामु सरकारी फीसूं भरण खां पोइ, त हाणे हुनजो कसूर कहिड़ो आहे? जी, उन पॉइंट जी तरफ़ त एक्शन जेको आहे जमाली साहिबु एतिरो देर सां छो पियो वरितो वञे, ऐं जहिड़े वक़्तु ही शयूं प्रोसेस मां गुज़रनि पियूं या प्रोसेस कंप्लीट पियो थी वञे, त अदालतूं त उन वक़्तु बि मौजूदु आहिनि, सिस्टम त उन वक़्तु बि मौजूदु आहे, उन वक़्तु एक्शन छो न पियो खयो वञे ऑन द स्पॉट जॾहिं ही अहिड़े क़िस्म जा हाणे ॾिसो, अधु खां वधीक जेके इहे मसइला आहिनि न, इहे अदालतुनि में ज़ेरे गौर ऑलरेडी आहिनि, हाई कोर्टुनि में हलंदा हूंदा या लोअर कोर्टुनि में हलंदा हूंदा। अधु खां वधीक गारंटी सां चई सघां थो त इन्हनि इहे जेके ज़मीननि जा इशूज़ आहिनि, इहे ऑलरेडी हाई कोर्ट्स में पेंडिंग हूंदा आहिनि। अच्छा, हिते बि हिकिड़ी मुनज़िम माफ़िया आहे। अच्छा,
मुनाज़िम माफ़ी आहे त हिकिड़ी ग़लति ज़मीन जा कागज़ 2 या 3 माण्हुनि जे नालनि ते ठहंदा आहिनि, पोइ अल्टीमेटली उहे 2-3 माण्हू बैकग्राउंड ते मिलियल हूंदा आहिनि पर अदालत सां रुजू करे वठंदा आहिनि। हाणे उहे जेके 2-3 हूंदा आहिनि पोइ उन मां हिकु करे विड्रॉ थींदा आहिनि, त उहा थी वेंदी आहे हिकिड़ी मेच्योर अंडरस्टैंडिंग ऐं हिक जो हक़ तस्लीम कयो वेंदो आहे ऐं पोइ वरी अदालत ज़ाहिर फ़ैसिलो ॾेई छॾींदी आहे, डिग्री थी वेंदी आहे। हाणे अदालत खे त इहा ख़बर न हूंदी आहे त पिछां 3 जेके आहिनि उहे पार्टियूं सेम हूं, कुझु अरसे ताईं विढ़ंदा रहंदा आहिनि, पोइ वरी सेटलमेंट थींदियूं आहिनि, पोइ बेसिकली इहो ई ज़ुल्म आहे। त इहे जेके केसिस आहिनि इन्हनि जे ख़िलाफ़ु एक्शन थियणु घुरिजे। हाणे हिकिड़े जाली खाते ते जीअं असांजो सुठो रिपोर्टर आहे सगीर चांडियो, उन इहा इंक्रोचमेंट वाली बि ब्रेकिंग ॾिनी, काविश में बि छपी ऐं KTN ते बि ब्रेकिंग न्यूज़ हलियूं। अहिड़े तरीक़े सां देहमेराण में बि 40 एकड़ ते या 30 एकड़ ते वॾो फ्रॉड थियो ऐं हुते तमामु बिल्डिंगूं ठहियलु आहिनि जंहिंजियूं बुकिंग्स थी चुकियूं आहिनि। नैब उन केस खे टेकअप कयो ऐं अञा ताईं हिकु जेको इहो जवाबदार हो 2 साल 2.5 साल जेल में बि रहियो। हींअर सिंध गवर्नमेंट हींअर रिसेंटली 17 प्रोजेक्ट उते ठहनि पिया, उहा ज़मीन कैंसिल बि करे छॾी आहे। त ॾिसो जाली खाते ते 17 बिल्डिंगूं ठही वियूं, सभु ख़ामोश आहे। सही। हाणे मुसीबत इहा ई आहे त इन जो मतिलबु त सभु मिलियल हुआ न। हाणे एक्शन अल्टीमेटली असांखे बि इहो ई अफ़सोस आहे त वरी उहा ई ॻाल्हि थर्ड पार्टी इंट्रस्ट। हाणे उन्हनि 17 प्रोजेक्टनि में जिन माण्हुनि बुकिंग कराई, ॾिसो इन जा 2 तरीक़ा हूंदा आहिनि। हिकु त बिल्डर खे घुराए चइजे त इन्हनि सभिनी जा पैसा जेके आहिनि तूं वापसि कर, ऐं बिल्डर समूरी सूरत हाल में बिल्डर के नुकसान को पहुचे थो। ॾिसो बिल्डर खे फ़र्क़ु ई न पवे छो त हू त ऑब्वियसली बिल्डर खे बि त रहंदी उते जो ठहंदी। बिल्डर खे बि नुक़सानु थींदो त हू आईंदा कंहिं ग़लति कम खां इज्तनाब बरतंदो न। ऐं जेकॾहिं ईअं ई थींदो रहंदो सिलसिलो त पोइ हू हुनजो बि दिलि वॾो थी वेंदो त ठीकु आहे हिन दफ़े बि थियो, वरी अॻिले दफ़े बि ईअं थी वेंदो। त असां चऊं था त हिकिड़ी कट ऑफ डेट हुजे त बाबा ठीकु आहे, हाणे हिन कट ऑफ डेट ताईं हीउ कमु थी वियो आहे, ठीकु आहे, हिन में हाणे हज़ारे लखनि माण्हुनि जो इंट्रस्ट त इन्वॉल्व थी चुको आहे न, त उन में ज़ाहिर आहे छा कजे, हल कढणो पवंदो न। त हाणे उनजो जेको बि हुकूमत मां सम्झां थो बेस्ट इहो ई हल आहे त इहो ऑर्डिनेंस अची वञे, पोइ बिल थी वञे ऐं उन्हनि खां जेतिरो अच्छा ऑर्डिनेंस छा चेंज आणींदो जेकर आयो बि त ॾिसो इहो ऑर्डिनेंस में त सिंपल आहे त जेके इरेग्युलेटरीज़ आहिनि उन्हनि खे लीगल कयो आयो ई न करे आहे त जेके उन में गैर क़ानूनी शयूं थियूं आहिनि त उन्हनि खां रिकवरी करे यानी पेनल्टी वठी जेके गवर्नमेंट जा एक्चुअल पैसा ठहनि था उहे वठी उनखे ॾिनो वञे। उन ते असांखे बि एतिराज़ कान्हे, सुठी ॻाल्हि आई आहे, पर उन वक़्तु ज़मीन जो रेट ज़रूरु चेक करे वठनि। ईअं न थिए त हीअ पुराणे खाते वारे चकर में उन रेट ते जेको आहे इहो थी वञे त इहो कमेटी जे मथां मां सम्झां थो तमामु घणो भार अची वेंदो त उहो फ़ैसिलो करण खां वक़्तु इहो ॾिसो त गवर्नमेंट खे केतिरो हिन मां फ़ाइदो पहुचे थो। तव्हां उनजे बेनिफिशरी जो ख़्यालु कयो ऐं तव्हां गवर्नमेंट जो ख़्यालु कयो, तव्हां उन बिल्डर जो ख़्यालु न कजो, छो उन सां अल्टीमेटली गवर्नमेंट खे बि लॉस थींदो। बेनिफिशरी त उहो पंहिंजो जेको आहे उहो त पैसा ॾेई पियो त उनखे त उहे ॾियणा ई आहिनि, पर तव्हां इहो ॾिसो त जेके भुॻड़नि मुठ ते वठण जा आदी माण्हू हुआ उन्हनि खे त का न का नसीहत मिलणु घुरिजे न, उन्हनि जो त को तयन थियणु घुरिजे न। त हिन ऑर्डिनेंस खे बि जेकॾहिं आणनि त सुठी ॻाल्हि आहे, छो जो ज़ाहिर आहे ॾिसो सवे बिल्डिंगूं मौजूदु आहिनि शहर में, तव्हां हर जॻह ते इंक्रोचमेंट जेकॾहिं हटाईंदा बि त तव्हांजी सिंध गवर्नमेंट जी कैपेसिटी कान्हे जो रुॻो मलबो खणी सघनि। तव्हां हिकिड़ी बिल्डिंग खे कराइण में महीना लॻाईंदा त हीअ बिल्डिंगूं ठहण में त पोइ अलाए घणा साल लॻंदा। त असां स्ट्रक्चर कराइण जी ॻाल्हि नथा कयूं, असां चवंदा स्ट्रक्चर मौजूदु हुजे, उनखे जेकी पेनल्टी सिंध गवर्नमेंट खे उन कमीशन जेको बि हाणे पंहिंजो फिक्स करे इलाइक़ा वाइज़ दे वाइज़ जेको बि रेट नस्ला टावर वारे मामले में अवां छा पिया ॾिसो त यकीनन उनजी जेके रेज़िडेंट्स आहिनि उहे मुआवज़े जा मुंतज़िर आहिनि, उनखे मिलंदो या न मिलंदो, पर यकीनन जेकॾहिं मिले बि अथो त उहो उन रेट में त कोन मिलंदो जेको उनजो अॼोके दौर में आहे। सो उन सां छा थियण वारो आहे? ॾिसो सीरियसनेस मुआवज़ो फराहम कराइण में टावर जे बारे में त मां इंतिहाई क्लियर आहियां त नस्ला टावर हिकु इलीगल प्रोजेक्ट नाहे। अच्छा, नस्ला टावर हिकु लीगल प्रोजेक्ट हो। नस्ला टावर जी जेकॾहिं इलीगलिटी ते असां वञूं त 87 गज़ या इन खां अॻियां पुठियां को आहे ऐं उन जा हुन पैसा भरिया आहिनि, यानी सिंधी मुस्लिम सोसाइटी खे पैसा ॾिना आहिनि, उन जा जेको उन बाक़ाइदा मास्टर प्लान में मौजूदु आहे। जेकॾहिं इलीगलिटी कंहिं जॻह ते आहे, अवल त मां जेके उन ते ॾिसी चुको आहियां डॉक्यूमेंट्स ऐं मूंखे मुंहिंजी सम्झ जे मुताबिक़ त उहो उन में मूंखे मां चवां थो त न 11 इहो 341 पहिरियों चयो त इलीगल आहे, उन खां पोइ वधीक रिपोर्ट आई त ख़बर पई सिर्फ़ु 87 गज़ इलीगल आहे। सवाल इहो आहे त 87 गज़ बि जेकॾहिं इलीगल हो या चलो 300 साढा 300 गज़ बि इलीगल हो त छा सिंधी मुस्लिम उन खां पेनल्टी पैसा न वरिता, छा मास्टर प्लान उनखे अप्रूव न कयो,
छा KBCA उन जा नक्शा अप्रूव कान कया, छा जॾहिं उन रजिस्ट्रियूं ऐं सब लीज़न जा पैसा भरिया उन वक़्तु उन गवर्नमेंट खे पैसा कान ॾिना। ॾिसो सॼी पेमेंट थी चुकी आहे, यानी गवर्नमेंट जे इदारनि सां त चोरी कान कई आहे न, जेकॾहिं हुन एक्सेस लैंड वरिती आहे। ठीक है, सो बहरहाल हमारे में क्लियर आयो त न है इलीगल। एक्सेस लैंड हूंदी आहे ऐं उन जा पैसा भरिया वेंदा आहिनि, इहो लॉ आहे। त जेकॾहिं एक्सेस लैंड किथे आहे त पैसा सरकार खे या जीअं सोसाइटी आहे त सोसाइटी मिलंदो खे नस्ला वारनि खे पैसा मिलंदा। ॾिसो इनखे ॾींदा, पर बिल्डर इनखे ओरिजिनल रक़म ॾींदो। असां इहो था चऊं त ज़्यादती जेको आहे एंड चेयरमैन यूज़र्स आबाद मोहसिन शेखानी बि चयो त हिकु सिंगल अथॉरिटी हुजणु खपे जेका अप्रूवल ॾे। इहा ॻाल्हि बिल्कुलु ठीकु चई आहे, हुन त हिकिड़ी अथॉरिटी हुजे ऐं गवर्नमेंट हुनखे अथोराइज़ करे त बाबा फलाणो प्रोजेक्ट हाणे ॾिसो हिकिड़ी गवर्नमेंट अथोराइज़ भाई NOC फॉर सेल मिली आहे, इट मीन्स त तव्हां हुनखे अथोराइज़ कयो आहे न। सही। हाणे वरी ॿिया अची चवंदा त न इहे इलीगल आहे। भाई हिकिड़ी अहिड़ी कंप्यूटराइज़ या हिकिड़ो वन विंडो सिस्टम तव्हां ठाहियो जंहिंमें एटलीस्ट आवाम खे उन इदारे मां कंफर्म करे त हा जी मां हीअ शइ परचेस कयां या न कयां, उहो इदारो हुनखे कंफर्म करे हा तूं परचेस कर, पोइ ॿियो इदारो वरी हुनखे डिस्टर्ब न करे सघे। अच्छा जमाल साहब, आवाम में एतमाद पैदा थिए, छो इन सां इन्वेस्टमेंट बि भॼी वेंदी, माण्हू कमु करण वारा बि हलिया वेंदा ऐं जेके परचेज़र हूंदा उहे ईअं रुलंदा वतंदा ऐं जेके वरी हुन में सेल परचेज जो जेको गवर्नमेंट जा जेके टैक्सेस आहिनि उहे बि अरबे रुपए जा मुतासिर थींदा। हिन में हिकिड़ो सब्जेक्ट न आहे, 7-8 इंडस्ट्रीज़ हिन सां वाबस्ता आहिनि हिन फील्ड सां, उहो सॼी इंडस्ट्री जी प्रोडक्शन मुतासिर थींदी। सही, बहरहाल ह्यूज इशू जमाली साहब यकीनन ते असीं ॻाल्हायूं त अञा बि ॻाल्हाए सघूं, हिन में अञा बि खोड़ सारा फैक्टर्स इन्वॉल्व आहिनि जिते गुफ़्तगू थी सघे पई। सो नाज़रीन, बहरहाल दैट्स इट फॉर टुडे। इंशाल्लाह मुलाक़ात थींदी सुभाणे, पंहिंजो ख़्यालु रखिजो।